अस्सलाम वालेकुम दोस्तों, हक़ मौजूद दोस्तों। अखियुनि खां अंधा, कननि खां ॿोड़ा ऐं ज़हन खां फ़ारिग़ माण्हुनि जे लाइ हीउ पैगाम आहे त ही दौड़ आमिर जी शाख मां ॿ शाखूं निकिरंदड़, हिकिड़ी जीमस ऐं ॿिए पासे डोलू माइनर। इरिगेशन इंतज़ामिया पैसनि जे एवज़ लालच में डोलू माइनर के महीने में के चंद ॾींहं खोलींदी आहे। बाक़ी ही जीमस शाख आहे जेको रोटेशन प्लान जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे ऐं ही जेके 12 ही महीना वहंदड़ जीमस शाख आहे, जंहिं ते बोतारनि ऐं अस्करी माण्हुनि जूं ज़मीनूं आबाद थींदियूं आहिनि। उन करे हिन शाख खे टच बि नथो कयो वञे ऐं बंदि नथो कयो वञे। नतीजनि इहो आहे जो गुज़िरियल ॾींहुं ईद वारे ॾींहुं हिन शाख में वेझे तड़ी नंढिड़ो मासूम ॿार पाणी जो इज़ाफ़ी छोड़ थियण सबबि हीउ जेको सो लुड़ी वियो आहे। हीउ रोज़ाना जे बुनियाद ते जीमस शाख जे कप ते रहंदड़ ईअं सम्झ त नंढिड़ा हिकिड़ा मुहाणा आहिनि जेके पाणी में तुड़गंदा आहिनि ऐं हीअ पंहिंजी मन मस्तियूं कंदा आहिनि। पर हिन खे कहिड़ी ख़बर त अचानक जेको सो फरमाशी प्रोग्राम थींदो ऐं इरिगेशन जा अमलदार वेकाऊ थींदा, जंहिंजे करे हिननि जी हयाती हली वेंदी। हीउ नंढिड़ो नींगर जेको आहे हिन शाख में लुड़ी वियो आहे, जंहिंजो मुसलसल ॻोल्हा खां पोइ रिंद मोरी वटि गुज़िरियल ॾींहुं जेको लाश मिलियो आहे। ऐं आउं चवां थो त हिन जो केस इरिगेशन जे SDO ऐं इंजीनियर मथां मढ़ियो वञे, जेके वॾेरनि जी चापलूसी करे ऐं रोटेशन प्लान जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे ऐं पैमाश खां वधीक पाणी जीमस शाख में छॾियो आहे, जंहिंजे करे हीउ हादिसो पेश आयो आहे। हितां जी इंतिज़ामिया खे घुरिजे ऐं हिननि वारसनि खे घुरिजे त इरिगेशन जे इन कामोरनि जे मथां FR कटराई वञे त जीअं ही आइंदा ॿियो को हादिसो न थी सघे।